सिंध जे दिल में वहंदड़ दरियाए सिंध सिर्फ पानी जो ज़रियो ना है पर उनके किनारन ते पखड़ियल ॿेलनि जो भी मुहाफ़िज़ है। उन्हनि क़ीमती कुदरती वसीलन की संभाल की जिम्मेवारी सखर के ॿेले खाते ते आहे जेको सिंध के माहौलियाती तहफ़ुज़ में अहम किरदार अदा करे रहियो आहे। सखर, शिकारपुर और घोटकी ज़िलनि में पखड़ियल हज़ारे हेक्टर दरियाई ॿेलनि की हिफ़ाज़त, वाद वीज ऐं निगरानी हिन इदारे की बुनियादी जिम्मेवारी है। ये ॿेला न रुगो माहौल के साफ़ रखण में मदद ॾियनि था पर बोझ की शिद्दत घटाइण, जंगली जीवत की बक़ा और मौसमी तब्दीली के असरन के घट करण में भी अहम किरदार अदा कन था। गुज़िरियल कुछ सालन दौरान ॿेले खाते सरकारी इदारन से गॾिजी गैर कानूनी कब्ज़ा ख़त्म कराइण और सरकारी ज़मीनूं वापस हासिल करण लाइ भी अहम कदम खया आहिनि, जैसां क़ौमी असासन की हिफ़ाज़त के वधीक मज़बूत बणायो वियो आहे। उन सां गॾु नवनि वणनि की पोखी, शहरी ॿेलनि की वाद और वाहुनि के किनारन ते शजरकारी जूं मुहिमूं भी जारी आहिनि, जीअं ईंदड़ नस्लुनि लाइ सरसब्ज़ ऐं सेहतमंद माहौल यकीनी बणाए सघिजे। अॼु सखर जो ॿेलो खातो सिर्फ़ ॿेलनि की हिफ़ाज़त ताईं महदूद ना है पर माहौलियाती आगाही, कुदरती वसीलन की पायदार इस्तेमाल और सिंध के वधीक सरसब्ज़ बनाइण की क़ौमी कोशिश में भी सरगर्म किरदार अदा करे रहियो आहे। कुदरती वसीलन जो तहफ़ुज़ रुगो हुकूमत की जिम्मेवारी ना है पर हर शहरी जो भी फ़र्ज़ है। जेकॾहिं इदारनि की कोशिशुनि सां गॾु अवाम भी वण लगाइण ऐं ॿेलनि की हिफ़ाज़त में पंहिंजो किरदार अदा करे त सिंध जो साओ विरसो वधीक मज़बूत ऐं महफ़ूज़ बणिजी सघे थो।